उन ही राति सॼी क़यादत उते मौजूदु हुई, सॼी सिंध जी। उते हिकिड़ी 11 रुकनी कमेटी ठाही वई, जंहिंखे इहो मैंडेट ॾिनो वियो त उहा सिंध गवर्नमेंट सां टॉक्स कंदी। ऐं उन नेक्स्ट डे ते सिंध गवर्नमेंट सां जेके ॻाल्हियूं थियूं उन में सिंध गवर्नमेंट 2 एश्योरेंसिस ॾिनियूं। हिकिड़ो त जेका नेक्स्ट मीटिंग थींदी 13 तारीख़ ते, अॼु जेका डेट आहे, अॼु उहा मीटिंग शेड्यूल्ड हुई, पर उन खां अॻु में हफ़्तो अॻु में यानी 7 तारीख़ ते सिंध हुकूमत जेके बि कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीनूं ॾिनियूं आहिनि उन्हनि सभिनी जो रिकॉर्ड उन कमेटी जे हवाले कंदी। 7 तारीख़ ते अहिड़ो को बि रिकॉर्ड हवाले न कयो। पोइ होम मिनिस्टर साहब चयो त असां जंग में मसरूफ़ हुआसीं, हाणे सिंध गवर्नमेंट जंग में मसरूफ़ हुई, त हलो ठीकु आहे, असांखे 3 ॾींहं जो वधीक टाइम ॾियो, 10 तारीख़ ते असां तव्हांखे कागज़ प्रोवाइड कंदासीं। 10 तारीख़ ते बि उहे कागज़ प्रोवाइड कोन कया। अहिड़ो छा थी वियो? मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट खे फैसिलिटेट करण जे लाइ आख़िरी राति ते जॾहिं सुबुह ते ॻाल्हियूं रखियल हुयूं, उन कमेटी खे मिलणो हुयो, जंहिंमें नामियारा असांजा कानूनदान ऐं सियासी बैकग्राउंड रखंदड़ दोस्त शामिल हुआ, जंहिंमें शुआब बोस्तो साहब हुयो, गनी बिजाराणी साहब हुयो, सजाद चांडियो साहब हुयो, हसीब पंवर साहब हुयो, उन खां अलावा ॿिया जेके दोस्त हुआ, मीर परवेज़ ठालपुर साहब हुयो। उन्हनि सभिनी जा नाला कढी हिकिड़ी मनपसंद कमेटी ठाहे ऐं उनखे इहो टास्क ॾिनो वियो त हाणे सिंध गवर्नमेंट यानी पीपुल्स पार्टी गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जे माण्हुनि सां वेही ॻाल्हियूं कनि। मुंहिंजे ख़्याल में ही हिकिड़ो ॿियो सिंध तास मुआहिदो आहे। तव्हांखे यादि हूंदो, साईं खे ख़बर हूंदी, 1960 में सिंध तास मुआहिदो जेको थियो, जंहिंमें 3 दरिया कपाए छॾियाऊं, हिंदुस्तान जे हवाले करे छॾियाऊं। उन में हिकिड़े पासे हिंदुस्तानी पंजाब जा नुमाइंदा वेठल हुया, ॿिए पासे असां वारे पंजाब जा नुमाइंदा वेठल हुया। सिंध जो को बि नुमाइंदो उन में शामिल न हुयो। ऐं ही जेका कमेटी ठही आहे, इन खे बि मां ईअं ई सम्झां थो त पीपुल्स पार्टी वर्सिस पीपुल्स पार्टी। असांजे तरफ़ां बि पीपुल्स पार्टी ॻाल्हाईंदी ऐं होॾो बि पीपुल्स पार्टी आहे। इहा कहिड़ी कमेटी आहे, कहिड़ा नतीजा ॾींदी ऐं कीअं असां ज़मीनूं वापसि वठंदा? अचो त इन्हनि साज़िशनि खे सुञाणूं। इहा तहरीक असां शुरू कई हुई हैदराबाद में। केबी साहब हुयो, नवीद हुयो, ये सभु दोस्त जेके वेठा आहिनि, साईं बशीर साहब वेठो आहे, नाला खणंदासीं त तक़रीबन सभई दोस्त पाण सभु हुयासीं जॾहिं इहा तहरीक शुरू कई। SSP खां पोइ उनखे कन्वर्ट कयोसीं असां केनालनि जे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते। अॼु बि उन वक़्तु शायदि असां कमज़ोर पोज़ीशन में हुजूं, छो जो बारूं असां वटि कोन हुयूं। अॼु मां तव्हांखे इहो यकीन थो ॾियारियां त हाई कोर्ट बार हैदराबाद तव्हांजे हथनि में आहे, तव्हां उते मौजूदु आहियो। अचो त गॾिजी लाहेमल ठाहियूं। हाई कोर्ट बार हैदराबाद न सिर्फ़ु सॼी सिंध जे ॿारनि खे गॾु कंदी, हर जॻह ते असां वेंदासूं, कॉन्फ्रेंसूं कंदासूं, मुज़ाहरा कंदासूं, दोस्तनि खे कन्विंस कंदासूं, दोस्तनि खे गॾु खणी हलंदासूं। हैदराबाद खे असां मर्कज़ ठाहींदासूं ऐं उन सां गॾोगॾु असां सियासी पार्टियुनि सां बि राब्ता कंदासूं। हर हिकु उहा सियासी पार्टी जेका जदोजहद जे मैदान में आहे, सिंध जे दरिया खे बचाइण जे लाइ, सिंध जे ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ, उन्हनि सभिनी खे गॾु कंदासूं ऐं हिकिड़ी भरपूर तहरीक हलाईंदासूं। पोइ असां ॾिसूं था कहिड़ियूं साज़िशूं थियनि।